जय झूलेलाल डॉक्टर साहब। जय झूलेलाल साईं। डॉक्टर ॾिसो तो बुखार आहे मूंखे साईं। हाँ साईं बुखार तो आहे। दवा जो नी साईं। एक दवा ॾियांव थो। हाँ साईं हाँ ॾियो साईं। ये दवाई शीशी अथव। जी। 2 चमचा सुबुह जो, 2 चमचा मंझंदि जो, 2 चमचा शाम जो, 2 चमचा राति जो। ठीकु आहे? इहा वठिजो, सुभाणे ताईं बुखार गुम। वाह साईं। वठो डॉक्टर वठो। केरु पीअंदो एॾी दवा साईं? तो छा थो जड़म भाई छो तो वरी छो था पीजो? अरे डॉक्टर तो चए 2 चमचा सुबुह जो, 2 मंझंदि जो, 2 शाम जो, 2 राति जो। एॾा चमचा असांजे घर में थोड़ा ही नहीं यार। चलो तो बे डॉक्टर को दिखाई जाओ। अचो। कैसे कैसे लोग रहते हैं यार। एॾा चमचा चमचो तो वो ही वापरबो न।